नाज़रीन, घारे शहर में एक पासे गैस के प्रेशर में घटिताई है तो बे पासे LPG अगन में वाध सबब शहरी सख्त परेशान हैं। उन हवाले से वीडियो लिंक मौजूद है तुफिल पवर। जी तुफिल। जी बिल्कुल, सियारे जी मौसम शुरू थी जिते सुई गैस के प्रेशर में घटिताई अचण सबब घर में इस्तेमाल थींदड़ सुई गैस जे करे जिते ख़वातीन परेशान हैं उते जॾहिं माण्हुनि गैस सिलेंडर भराइण जे लाइ करे दुकाननि जो रुख कयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत पारां हिन वक़्तु जेके LPG जा जेके रेट आहिनि उहे बि 20 रुपया उन में इज़ाफ़ो कयो आहे। जेको अॻु में 130 रुपया किलो हलंदो उहो हिन वक़्तु घारे शहर में 150 रुपया किलो फ़रोख़्त थी रहियो आहे। इन हवाले सां हितां जे माण्हुनि जो चवणु आहे त हुकूमत हिन नए साल में जेको आहे रिलीफ ॾियण जे बजाए जेके इस्तेमाल में थींदड़ शयूं आहिनि उन्हनि में महांगाई करे छॾी आहे। जेकॾहिं गैस जी असां ॻाल्हि करियूं त गैस में बि हिन वक़्तु ॻाटी टोड़ जेको आहे उहो इज़ाफ़ो कयो आहे। 130 रुपया 120 रुपया या 130 रुपया किलो हलंदड़ जेको गैस आहे उहो हिन वक़्तु LPG गैस जेको आहे 150 रुपया किलो थी चुको आहे। असां साण मौजूदु आहिनि हिन वक़्तु कुझु शहरी ऐं दुकानदार। अचो त इन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त इन्हनि जो छा चवणु आहे। जी बिल्कुलु, जॾहिं त सुई गैस घरनि में मुकमिल तौर ते प्रेशर घटि आहे जंहिं सबबि जेके घर जूं ख़वातीन आहिनि उहे ताईं परेशानी ऐं मुश्किलात जो शिकार आहिनि। पर हुकूमत जो पाकिस्तान आहे, इमरान ख़ान जॾहिं हुकूमत में कोन हो, अपोज़िशन में हो, जॾहिं बि का क़ीमत वधंदी हुई हू वॾियूं वॾियूं रड़ियूं कढंदो हो ऐं अपोज़िशन खे हुकूमत खे एतिरो कुझु ॻाल्हाईंदो हो जो हू चवंदो जेकॾहिं मुंहिंजे दौर में का क़ीमत वधी त आउं फौरी तौर इस्तीफ़ा ॾींदुसि। हिन जे 2.5 सालनि जे अंदरि मुल्क मुकमिल तौर मुल्क जो ॾेवारो निकिरी चुको आहे, हर चीज़ जो रेट मथे थी चुको आहे। हम लोग कहाँ से पूरी करेंगे? गरीब लोगों को परेशानी हो रही, चूल्हा जलाने की सर्दी। एक हमारे जो सुई गैस है वही शार्ट है जो कि पूरी आ ही नहीं रही है। जैसे सुबह 8 बजते गैस चली जाती है, शाम को 4 बजते तो गैस आती है, जैसे हम रोज़ा खोल रहे हैं। तो ये बहुत परेशानी है। अब गरीब लोग यही सिलेंडर के गैस लेते तो महंगी ले रहे हैं। अल्लाह करे ये गैस सस्ती होए। बिल्कुलु तव्हां हिननि जा वीचार ॿुधा। हिननि जो चवणु आहे त हिकु त सुई गैस जो प्रेशर घटि हुजण जे करे असां तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया। LPG गैस जा जेके रेट आहिनि उन्हनि में घटिताई हाणे हितां जी आवाम खे रिलीफ ॾिनो आहे।